ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था मीठे मीठे ॿार। बाबा चवनि था कि हाणे असां हिन संगम युग ते वेठा आहियूं। हिन संगम युग में अनेक खज़ाना मिलंदा आहिनि। भॻवान खां अनेक खज़ाना असांखे मिलंदा आहिनि। दुनिया में अनेक प्रकार जा खज़ाना माण्हू पैसो धन संपत्ति जो खज़ानो सोचदो, लेकिन भगवान चईंदो आहे उहो खज़ानो त विनाशी आहे, लेकिन परमात्मा असांखे अविनाशी खज़ानो ॾींदो आहे। भगवान असांखे ज्ञान गुण शक्तियुनि जो खज़ानो ॾींदो आहे। कंहिं वटि केतिरो ज्ञान आहे, गुण आहिनि, शक्तियूं आहिनि। असां हाणे त कलयुगी दुनिया में माण्हू वटि इहे ई न आहे न। ॾिसो, माण्हुनि वटि धन संपत्ति आहे, लेकिन माण्हू भॻवान जे अॻियां छा थो घुरे? असांखे सुख ॾियो, शांती ॾियो, ख़ुशी ॾियो। इन खज़ाननि सां उहो ख़ाली आहे न। ऐं इहे खज़ानो सिर्फ़ु परमात्मा ई ॾेई सघंदा आहिनि। त परमात्मा चईंदा आहिनि कि हिन ज्ञान गुण शक्तियुनि जे खज़ाने सां स्वयं खे भरपूर करण लाइ ये संगम युग जो ई समय हूंदो आहे। हाणे ई कलयुग जो अंत थियण वारो आहे, सतयुग अचण वारो आहे। त हिन विच जे समय में ई परमात्मा हिन सृष्टि ते अची करे असांखे खज़ानो ॾींदो आहे। ज्ञान गुण शक्तियुनि जो खज़ानो ॾींदो आहे, जो पोइ उहा असां सां गॾु रहंदो आहे। सतयुग त्रेता में असां हिन खज़ाने जे कारण कॾहिं बि जीवन में दुख परेशानी अनुभव न करे सघंदा आहियूं। ॾिसो, हाणे बि जंहिं माण्हू वटि, जंहिं आत्मा वटि सुख जो गुण हूंदो न, उहा दाल रोटी में बि ख़ुशी जो अनुभव कंदी, सुख जो अनुभव कंदी। अॼु ॾिसो, ग़रीब बीमार थो थिए ऐं हिकु साहूकार बीमार थो थिए। साहूकारनि वटि पंहिंजे धन जो नशो रहंदो न। उन्हनि खे थोरो बि बुखार ईंदो न, हा हलो हा हूंदो कंदो। ऐं ग़रीबनि खे केॾी बि वॾी बीमारी हुजे, लेकिन भॻवान जी शक्ति सां उहे हलंदा आहिनि। हिते ई ॾिसो त छोजे माण्हुनि खे जंहिं वटि धन संपत्ति आहे न, उन्हनि खे पंहिंजे धन जो अहंकार आहे। त ज्ञान न आहे, परमात्मा सां मिलन न आहे। ॾिसो, माण्हू भॻवान खे यादि करणु छो ज़रूरी आहे दुनिया में? छोजी भॻवान असांखे शक्ति ॾींदो आहे न। समय ते असांखे रोज़ु भॻवान खे यादि करे स्वयं में शक्ति भरणी आहे। वेस्ट न करो पंहिंजी शक्ति खे, छोजी कॾहिं बि कहिड़ी बि परिस्थिति अची थी वञे। अॼु असां ॿार खे त चऊं था, भई ॿारु चईंदो मम्मी मूंखे सूरु आहे, सूरु आहे। ॾिसो, ॿार खे बीमारी थींदी आहे न, त बि एॾो मथो न खाईंदो आहे जेॾा वॾा माण्हू मथो खाईंदा आहिनि न। ॿारु बीमार थींदो छोजी हुनजो खेॾण में, या हुनखे कोई बि कार्टून हलाए ॾियो, या कोई बि खिलौनो ॾेई छॾो, त उहो पंहिंजो बुद्धि योग हुन में लॻाईंदो, सूर खे भुलिजी वेंदो। कई ॿारनि खे त फ़र्क़ु ई न पवंदो। कई ॿार पोइ थोरो सो माउ पीउ खे तंग कंदा आहिनि, पर त बि उहा छोजी उहे शुद्ध हूंदा आहिनि, त भॻवान जी उन्हनि ते जल्दी कृपा लॻी वेंदी आहे। पर ॾिसो, इहे ई माण्हू जेका वॾा आहिनि, उन्हनि खे माण्हू भॻवान खे त कुझु सम्झे ई नथो। सिर्फ़ु टिकाणे मंदिर वञनि था, हा भई प्रसाद मिलंदो, हा भई थोरो कीर्तन ॿुधी पोइ लंगर खाई ईंदासीं, प्रसाद खाई ईंदासीं। तॾहिं त माण्हुनि जी अहिड़ी हालत आहे न, बसि लंगर खाई प्रसाद खाई करे ईंदा, भई असां अरदास ॿुधी आयासीं, कीर्तन ॿुधी आयासीं। लेकिन हिन जी पहचान थींदी आहे त गुरू सां केतिरा जुड़ियल आहियो, तव्हां भॻवान सां केतिरा जुड़ियल आहियो, केतिरे सचे मन सां तव्हां हुनखे यादि कंदा आहियो। हुनजो पतो लॻंदो आहे तव्हांजे जीवन में जॾहिं दुख ईंदो आहे, जॾहिं परिस्थिति ईंदी आहे, तॾहिं असांखे पतो लॻंदो आहे असां केतिरो भॻवान खे यादि कंदा आहियूं, असां केतिरो हुन सां मन सां जुड़ियल आहियूं। असां कंहिं ॻाल्हि में हा हुल्लो करूं था, भई इहे जेका बि आहे न, सुबुह शाम भॻवान खे यादि करणु, सत्संग कीर्तन ॿुधणु, इहे ज़रूरी हिन करे ई आहे छोजी कॾहिं बि दुख परेशानी अचे थी न, त हुन में हा हुल्लो न करो।
हा उल्लू न करो। माण्हू फटाफट हा उल्लू करनि था न, हाय ये छा थियो, हाय ये छो थियो, हाणे छा थींदो, फलानो फलानो। कोई शरीर छॾे थो त बसि माण्हू उहे ई था थी वञनि। सभिनि खे पतो आहे हर हिकु शरीर छॾंदो आहे, तव्हांजा माउ पीउ कोई मथां थोरी लही आया आहिनि जो तव्हांजा माउ पीउ शरीर न छॾंदा, या तव्हांजो कोई संबंधी शरीर छॾे थो न, हाणे सभिनि खे छॾिणो ई आहे। ये त नियम आहे, हिकु आत्मा हिकु शरीर छॾे करे ॿियो वठंदी ई सही। हिन में हा उल्लो करण जी छा ज़रूरत आहे? त इहे सभु माण्हू भक्ति करे थो, भक्ति इन करे ई खपी आहे। भगवान जो नाम इन करे ई जपबो आहे ताकी समय कॾहिं बि कहिड़ी बि बीमारी अची वञे, कहिड़ी बि परिस्थिति अची वञे, कॾहिं बि कोई शरीर थो छॾे त असां हा उल्लो न करूं। असां हिकु घर में बीमार हूंदो आहे न, हाय मां बीमार आहे, मूंखे सूर थो थिए, सभिनि खे ई परेशान करे छॾंदो। त ईअ कोई माण्हू चईंदो ईअं भॻवान सां जुड़ियल आहे, भले ई उहो केतिरो बि पाठ पूजा कंदी रहे, लेकिन पतो त तॾहिं लॻंदो आहे न जॾहिं बीमार थिए, जॾहिं कोई परिस्थिति अचे। सहन भॻवान खे यादि करण सां सहन शक्ति वधंदी आहे, छो जो माण्हू भॻवान खे यथार्थ रीति यादि ई नथो करे। ख़ासि करे सिंधी माण्हू खणी वेठा आहिनि पंजाबियुनि जा गुटका अलाए कहिड़ा कहिड़ा कीर्तन ॿुधनि त सम्झ में त कुझु अचे नथो, उहे ई पुराणी ॻाल्हियूं मन में रखी वेठा आहिनि, कचिरो करे छॾियो आहे पंहिंजे मन बुद्धि खे। ऐं उन्हनि खे चओ इहे ज्ञान ॿुधो, इहे सम्झो त चवंदा न असां त गुरू खे मञंदा आहियूं, असां त सुखमनी पढ़ंदा आहियूं। अरे सुखमनी पढ़ो था, गुरू खे मञो था, त कम से कम तव्हांजी चाल चलन व्यवहार सोच त परिवर्तन थियणी खपे न। उहे ई कचिरे वारी ॻाल्हियूं, उहे ई हिन ईअं कई, हिन ईअं कई। हाणे सम्झो हिकु ससु बीमार हुजे, हुनजा 2 नुंहं 2 पुट, त हुनखे कॾहिं तकलीफ़ थिए? अगरि 2 नुंहं ठही करे हलनि थियूं, भई ठीकु आहे ससु बीमार आहे त अधु तूं कर, अधु मां थो करां, त तूं वञे थी मां वेठी आहियां। माण्हू खे कोई उहो ई न आहे, भई बसि शादियूं था करे वियनि, भई असां त गुरू खे मञंदा आहियूं। गुरू तव्हांखे इहे थो सिखाए घर में लड़ाई झगड़ो करे वियो, गुरू तव्हांखे इहे थो सिखाए की तव्हां बीमार थियो त हा उल्लो करो, बीमार थियो त ॿार खे फटाफट था चओ थोरो सहन कर, सूर घटि थी वेंदी, ईअं कर हूअं कर, ऐं तव्हांखे थोरो बि थिए थो त हा उल्लो करो था। हाणे पतो ई आहे हिकु आत्मा शरीर छॾे ॿियो वठंदी ई सही, हिन में हा उल्लो करण जी छा ज़रूरत आहे, हिन में रोइण जी छा ज़रूरत आहे? इहे त नियम आहे। ऐं कोई बीमार हुजे त ॿियो ई अरदास करो, भई थोरो समय ॾिसो ठीकु थिए थो नथो थिए, न त ॿियो ई हुनजे लाइ अरदास करो, भई भॻवान या त हिनखे ॿियो शरीर ॾे या हिनजी बीमारी दूरि कर, न त संभालण वारा वीचारा केॾा परेशान थी वेंदो, केॾो धन बि ख़र्चु थिए। धन त चलो ठीकु आहे, जेको बि हुन आत्मा खे वठिणो हूंदो त अंत ताईं वठी ई वेंदी। अॼु माण्हू जीते जी कंहिंखे दान नथो करे, उहो मरण समय जेको माण्हू बीमारी में मरंदो आहे न, मतिलबु हुन पंहिंजो धन सॼो डॉक्टरनि खे ॾेई छॾी, तंहिंखां सुठो त दान पुण्य करनि आहे त माण्हुनि जी दुआयूं बि मिलनि। अॼु माण्हू इहे नथो सम्झे न, पहिरियों ॾिसो माण्हू दान पुण्य कंदो हुयो, पंहिंजी धीअरनि वीअरनि खे माण्हुनि खे रोटी खाराईंदो हुयो, त्योहारनि ते केॾो माण्हू बांटंदो हुयो, इहे कंदो हुयो। अॼुकल्ह माण्हुनि खां पुॼे ई न, त सभु पंहिंजा घर जा गेट बंदि करे वेठा आहिनि, वरी न कोई घुरण अचे, त उन्हनि जो सॼो धन कंहिंमें थो वञे? बीमारी में। छो जो भॻवानु अगरि तव्हांजा संबंधी ग़रीब आहिनि न, त अगरि तव्हां वटि धन आहे ऐं तव्हांजा संबंधी ग़रीब आहिनि, त तव्हांजे घर में जो धन अचे थो न, इहे तव्हांजे संबंधियुनि जे लाइ बि अचे थो, लेकिन तव्हां उन्हनि खे नथा ॾियो, हुनजो तव्हां पोइ बीमारी में भुगतान था भुगतो। अॼु असां कंहिंखे भई कोई कहिड़ो बि अगरि समय ते अगरि उहो माण्हू मदद घुरे थो ऐं हुनखे तव्हां नथा ॾियो, जबकि तव्हांजो संबंधी आहे, तव्हां चओ त न न न आदत पइजी वेंदी, त उहो तव्हांजो धन बीमारी में ज़रूरु वेंदो, उन सां ओतिरो धन तव्हांजो नुक़सानु ज़रूरु थींदो। छो जो ॾिसो कोई माण्हू अरदास कंदो, कोई कंहिं माण्हू वटि पैसो न आहे, कोई माण्हू अरदास कंदो, उहो उन वटि एतिरी सम्झ न आहे कि उहो पैसो कमाए सघे, लेकिन उन वटि शुद्ध मन आहे, हुनजे
शुद्ध मन जी आवाज़ भॻवान ताईं पहुचे थी त उहो तव्हां द्वारा उन्हनि खे धन पहुचाईंदो आहे भॻवानु। लेकिन अगरि तव्हां पंहिंजा हथ ई बंदि करे रखो त उहो धन तव्हां वटि ईंदो, लेकिन उहो वेस्ट थी वेंदो, उहो हुन जे बि कम में न ईंदो, तव्हांजे बि कम में न ईंदो। त माण्हू जेको बीमार थी करे शरीर छॾे थो न, इहो हुनजो सॼो धन हुन कंहिंखे न ॾिनो अथई न, उहो पंहिंजो बीमारी में ॾिए थो। कर्मनि जी गति ॾाढी गहरी आहे, माण्हू सम्झनि ई नथा सम्झनि त बीमार था थियनि। पोइ घर में हिकु बीमार त सभु परेशान, पोइ सभु चईंदा न न न अञा जीए, लेकिन हुनजी संभाल बि त करणी पवंदी न ओतिरी। भई घर में सभु चवनि जीए त अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन कोई माण्हू चए न असां तंग थी विया आहियूं, बसि असां नथा करे सघूं। कोई चए थो न जीए त उहा आत्मा बि परेशान, घर वारा बि परेशान। डॉक्टरनि खे छा थो थिए, उन्हनि खे त पैसो मिले थो। त माण्हू एतिरो नथो सम्झे कि भॻवान बि कोई चीज़ आहे, हुनजे भरोसे बि त थोरो हलो न, थोरो धैर्य त रखो। थोरो अॼु माण्हू धैर्य रखे, थोरो शुद्ध मन सां बि भॻवान खे यादि करे त बि हुनजी बीमारी दूर थी वञे। लेकिन माण्हू वटि एॾो दुख ईंदो आहे न, कॾहिं कॾहिं भॻवान खे बि माण्हू गारियूं ॾियणु लॻी वेंदो आहे कि भॻवान मूंसां ईअं कई न कई। त इहे ॾिसो, इहा विपरीत बुद्धि, विनाश काले विपरीत बुद्धि, त उन्हनि जो त विनाश थींदो ई न। भई हिकु त तव्हां ग़लति कमु कयो, ॿियो तव्हां वटि दुख आयो आहे, बीमारी आई आहे, पोइ तव्हां हुन में ॿियो ई भॻवान खे गारियूं था ॾियो कि भॻवानु अहिड़ो आहे मूंखे एॾो दुख ॾिनो अथई। त ज़रूरु तव्हांखे अगरि दुख आयो आहे त ज़रूरु सम्झो न, माण्हू अंत में बि एक्सेप्ट नथो करे कि हा मुंहिंजी ग़लती आहे, पोइ हुनखे कोई अहसासु ईअं चए त उन्हनि खे मञंदो बि न आहे। इहो थींदो आहे पैसे जो घमंड। अलाए कहिड़ो इहे कागज़ जे पैसे जो माण्हू वटि एॾो घमंड अची वियो आहे कि मञे ई नथो कि न मां बि पाप कर्म कया आहिनि, मूंखां बि कोई ग़लती थी आहे। त इहो जेसि ताईं माण्हू भई भॻवान बि छा करे, भॻवान बि तव्हांखे चलो शक्ति त ॾे, तव्हांखे ठीकु त करे छॾे, लेकिन तव्हां वरी ठीकु थी करे वरी पाप करो त माण्हू त परेशान थींदा न। पोइ माण्हू भॻवान खे चईंदा कि तव्हां अहिड़े पाप आत्माउनि खे बि ठीकु करो त असांजो त नुक़सानु थो थिए न। त ॿुधायो भॻवानु छा करे। त इन करे ॾिसो, परमात्मा भॻवानु मथे छो रहंदो आहे, भॻवानु शांति में छो रहंदो आहे, छो जो उहा इंसान खे सम्झाए। कोई इंसान त सम्झी वञे। भई ॾिसो, माउ पीउ छा कंदा, माउ पीउ पंहिंजे ॿार खे सम्झाइण ई ॾींदा। जेका ॿार सम्झी वठंदा उहो त पंहिंजी राह ते हलंदा। सम्झो तव्हांजो कोई ॿारु सम्झे ई नथो, तव्हांखे ई ग़लति थो चए, तव्हांखे ई गारियूं थो ॾे, पोइ ॿुधायो तव्हां छा कंदो। त भॻवान जो बि इहो ई आहे न। हाणे भॻवान बि चए थो मां छा करां, मां त तव्हांखे कर्मनि जी गति ॿुधाई आहे, मां त तव्हांखे सम्झ ॾियां थो। अगरि तव्हां सम्झी करे बि नथा हलो, तव्हां बसि पंहिंजी हलायो था, त पोइ मां तव्हांखे सुख शांति ख़ुशी कीअं ॾियां। कल्ह जो तव्हां वरी उहो बिना सम्झी सां कमु करो त माण्हू दुखी थींदा। वरी एॾा माण्हू मूंखे सॾु करनि, मूंखे चवनि हे भॻवान हीअ असांखे ॾाढो परेशान थी करे। तंहिंजे करे बाबा चवनि था सिर्फ़ु पढ़ो न, इहे न बसि असां टिकाणे वञूं था, मंदर वञूं था, लंगर खाई ईंदासीं, आरती ॿुधी ईंदासीं, प्रसाद वठी ईंदासीं, हा हुते ॾाढो सुठो लॻंदो आहे। थोरो ज्ञान वठो, थोरो सम्झ धारण करो। कॾहिं बि तव्हांखे बि कोई बीमारी थी वञे, कॾहिं बि तव्हांजे जीवन में बि कोई परिस्थिति अची वञे, कॾहिं बि कंहिंसां कुझु बि थी सघंदो आहे। अॼु हर मन अगरि तव्हां भक्ति सुठी रीति भॻवान खे यादि न कंदव त अंत में तव्हांखे बि दुखी थी करे मरणो पवंदो, छो जी हिसाब किताब त चुकतो करिणो ई आहे न। इहे थोरी न करिणो आहे, सभिनि जो चांस ईंदो आहे। छा थींदो आहे, भॻवान बि ॾिसंदो आहे भई तव्हांजा ॿार आहिनि, अञा तव्हांखे हाणे खां ई भॻवानु सजा, भॻवानु त न ॾींदो आहे, ख़ैर पंहिंजे कर्मनि अनुसार सजा मिलंदी आहे, लेकिन भॻवानु बि ॾिसंदो आहे न तव्हांजा ॿार आहिनि, केरु संभालंदो कंदो, त थोरो तव्हां ते रहम कंदो रहंदो आहे।
ऐं अगरि तव्हां हाणे खां ई भॻवान खे सचे मन सां यादि करो ऐं थोरो सम्झी करे जीवन हलो, पंहिंजे कर्मनि खे सुधारो। कंहिंजे लाइ असां छा था सोचूं, छा था चऊं, छा था करूं, हुनखे ध्यानु ॾियो। ईअं न अलबेलेपन में जंहिंजे लाइ आयो, जो सोचियो, जो चयो, जो कयो, बसि हले थो, हले नथो, पोइ अंत में तव्हांखे हलणो पवंदो बीमारी में। छो जे आत्मा भुगतदी आहे बीमारी में, या कोई न कोई परिस्थिति अहिड़ी ईंदी आहे जो मथो भारी थी वेंदो आहे, त उहो हुनखे सहन न थींदो, त उहा आत्मा भुगतान भुगतदी आहे। त असांजो बि शरीर त सभिनि खे ई छॾिणो आहे, कॾहिं बि असां बि छॾे सघंदा आहियूं। त उन समय असां आत्मा आहियूं परमात्मा जी यादि में वञूं। हाणे खां ई रोज़ु पंहिंजे पाण खे चेक कंदा करो, भई मूंखां सॼे ॾींहं में कहिड़ी ग़लती थी, मुंहिंजी सोच ग़लति थी हुई, मुंहिंजा बोल ग़लति हुया, मुंहिंजा कर्म ग़लति हुया। कोई न, तव्हां ससु बि आहियो, अगरि तव्हांजे ग़लति थी आहे त नुंहं खां माफ़ी मांगे वठो, कम से कम तव्हांखे सज़ा त न खाइणी पवंदी न। उहो बि त आत्मा आहे। चलो तव्हां हुन खां नथा मांगे सघो त भॻवान खां क्षमा मांगो, कम से कम तव्हां क्षमा नथा मांगे सघो त अॼु चयो, कल्ह खां त न चइजो। भई कॾहिं थींदो न मां त घर जी वॾी आहियां, मां त घर जो वॾो आहियां, कुझु बि चई सघंदो आहे, कुझु बि करे सघंदो आहे, मां त हिननि जी ससु आहियां, मां त हिन जो सहुरो आहियां, मां त हिननि जा माउ पीउ आहियूं, असां त हिननि जा माउ पीउ आहियूं। ॿारनि खे कुझु बि चओ, इहे जो माउ पीउ पंहिंजो गुस्सो ॿारनि मां कढंदा आहिनि न, इहे बि तव्हांखे सज़ा खाइणी पवंदी। भई ॿार जी ग़लती आहे न, लेकिन तव्हांखे गुस्सो हुयो, तव्हांखे ॿी कंहिं ॻाल्हि जो गुस्सो तव्हां ॿारनि मां कढो था न, इहे बि तव्हांखे सज़ा खाइणी ई पवंदी। पोइ भले तव्हां ॿार खे कुझु बि प्यारु करो, ईअं करो, ॾिसो ॿार केॾा सुठा हूंदा आहिनि। भई हाणे ग़लती न आहे त बि तव्हां हाणे हुननि खे डांटो था, मारो था, त बि वीचारो ख़ुदि जी सोचंदो आहे मुंहिंजी ई ग़लती हुई शायदि, हुननि खे एतिरी सम्झ न आहे, त बि तव्हां सां केॾो हिली मिली करे हलंदा आहिनि। ऐं वॾनि में एतिरो बि अकुलु न आहे। अलाए केरु कंहिंजो गुस्सो तव्हां मां कढे, सम्झो, पोइ तव्हां हुन सां ॻाल्हायो कि भई हिन मूंखे हीअं चई, हीअं चई, मुंहुं ई न ॾिसजांइ, केरु आहे असांखे पतो ई न आहे। त अहिड़ी त माण्हुनि जी हालति आहे। पोइ चलो तव्हां हिक ॿिए जो मुंहुं न ॾिसो, न ॻाल्हायो, कम से कम असांखे कंहिंजी बि बुराई न करणी खपे, कंहिंजी बि। जीअं तव्हां पंहिंजी कमी कमज़ोरी खे फैलाईंदा, उहो चाहे कोई बि हुजे, चाहे तव्हांजो सॻो आहे या परायो आहे, जो बि आहे, कंहिंजी बि कमी कमज़ोरियुनि खे फैलायो न, कंहिंजी बि बुराइनि खे फैलायो न, पंहिंजे मन में त बिल्कुलु बि न रखो। न त छा थींदो आहे, इहा अंत समय जॾहिं ईंदो आहे न, पोइ माण्हुनि खे उहे ई ॻाल्हियूं मन में फील थींदी। हिन करे अॼु ताईं तव्हांजे जीवन में कुझु बि आहे न, फलाणे मूंसां हीअं कई, मूंसां हीअं थियो, मां एॾी परेशान आहियां, मूंखे एॾो दुखी कयनि, इहे सभु ॻाल्हियूं अॼु परमात्मा खे ॾेई छॾिजो, न त तव्हां कॾहिं बि भॻवान खे मन सां यादि न करे सघंदो। पोइ तव्हांजो अंत समय ॾाढो ई दुखी में बीतंदो। भई ॾिसो तव्हां थींदो, असांजा ॿार आहिनि, असां ॿारनि खे पैदा कयो आहे, अंत असांजी बुढ़ापे में असांजो सहारो ठहींदा, ईअं थींदा, लेकिन कोई बि कंहिंजी मदद न करे सघंदो आहे। अॼु तव्हांजो फलानो कोई बि ॿुढो आहे, उहो सॼो ॾींहुं, हुनखे त सॼो ॾींहुं सूरु थींदो, चईंदो मूंखे जोर ॾे, तव्हां ॾींदव? केर बि न ॾींदो। भले माण्हू चईंदा हा भई ॾींदासीं, हिननि जी सेवा कंदासीं, लेकिन माण्हू परेशान थी वेंदो, ऐं उहो जंहिंखे बीमारी आहे, जेको उहो आहे, उहो बि परेशान थी वेंदो। अगरि तव्हांखे हाणे खां ई अभ्यास हूंदो न भॻवान जी यादि में रहण जो, त ई तव्हांजो अंत समय सुठो बीतंदो, न त भुलिजी वञिजो। पोइ तव्हां अंत समय बि इहे ई सोचंदव, मूं वटि कोई अचे नथो, मूंखां पुछे नथो, मूंखे एॾो सूरु आहे, भॻवान जो नाम त दूरि आहे, बसि मुंहिंजो पुटु, मुंहिंजी धीअ, मुंहिंजो फलानो ई करे शरीर छॾे छॾंदो। पोइ कोई फ़ाइदो न आहे, तव्हांजो टिकाणे मंदरु लंगर खाइण जो कोई फ़ाइदो न आहे।
त जेको तव्हांखे सम्झ में अचे थो न हुन अर्थ वारो थोरो ज्ञान ॿुधो। पंहिंजी ज़िद ते न अड़ो कि न असां त ग्रंथ पढ़ंदा आहियूं, असां त सुखमनी पढ़ंदा आहियूं, असां त शास्त्रीय पढ़ंदा आहियूं, लेकिन अर्थ सम्झो, उन्हनि में बि ॾाढो गहरो अर्थ आहे। बिना अर्थ तव्हां सॼो ॾींहुं सिमरन करो, पाठ पढ़ो, कोई फ़ाइदो न आहे। कोई तव्हां ते भॻवानु कृपा न कंदो जेसि ताईं तव्हां सम्झंदव न। चलो अॼु तव्हां कुझु कयो, तव्हांजी इच्छा पूरी बि थी वई, लेकिन कल्ह वरी करिणो पवंदो। जेसि ताईं असां कंहिं ॻाल्हि खे सम्झंदासीं न कि हीअं करण सां हीअं थींदो, रोज़ ई रटो लॻाए छॾो, तव्हां पास त थी वेंदो। अॼु माण्हू जेको रटो लॻाए उहो फर्स्ट रैंक बि खणी अची सघंदो आहे, लेकिन हुन में कोई सम्झ आहे? उहो फर्स्ट रैंक खणी करे पास थी करे पंहिंजो नाम रोशन कंदो, लेकिन हुनजी उहो ॿुधो हूंदो, हुनखे सम्झ बिल्कुलु न हूंदी। त उहा ई हालत अॼुकल्ह माण्हुनि जी बि आहे। भई हा असां त इहे सभु करूं था, लेकिन सम्झ खां हिकदमि ॿुधो आहिनि। भई घर में सुख शांति सां कीअं रहूं उहो सम्झ ई न आहे, मिलीसार कीअं रहूं सम्झ ई न आहे, संस्कारनि जो मिलन कीअं करूं सम्झ ई न आहे, जीवन कीअं जीबो आहे। अॼु माण्हू ॾिसो, कंहिंजा हथ न आहिनि, कंहिंजा पेर न आहिनि, कंहिंजा छा न आहिनि, त बि उन्हनि खे जीवन जीअण जो उमंग आहे, त कहिड़ो कमु करनि था। अॼु माण्हू खे थोरो बि बुखार थो अचे न, चए थो अरे मूंखे बुखार अची मां मरी थो मरदमि। अरे मरदमि काथे, काॾे वेने? थोरो धैर्य रखो, थोरो सहन शक्ति करो, थोरो परमात्मा खे यादि रखी हिम्मत करो त ज़रूरु उथंदो। अगरि हिम्मत बि न कंदव, उल्टो सुल्टो ई सोचंदा रहंदव, माण्हुनि खे बि चईंदा रहंदव, कंहिंखे अगरि तव्हां सुठो न सोचंदा आहियो, सम्झो बीमार पइजी वियो, जेको तव्हां सां मिलणु अचे हुनखे बसि दुखी ऐं परेशान थी करे ॻाल्हियूं ॿुधायो, त उहो छा चईंदो? हे भॻवानु, हिन खां त हिनखे वठी वञ न। अगरि तव्हां हर हिक खे ईअं ई चईंदव मां दुखी आहियां, मूंखे ॾाढो सूरु आहे, मां बीमार आहियां, अरे इलाजु हले थो, थोरो धैर्य रखो। अगरि तव्हां सभिनि खे चईंदा रहो त सभु तव्हांजे लाइ इहे ई अरदास कंदा न, तंहिंखां त वञे। त सम्झो, हर हिकु ॻाल्हि खे सम्झो। हाणे खां ई जंहिं बि माण्हू खां तव्हां मिलो था, कंहिं बीमार माण्हू खां या कंहिंखे कोई टेंशन आहे, कोई ॻाल्हि आहे, त सोचो भई मूंसां बि ईअं थियो त मां हिन सिचुएशन में हिम्मत करे कीअं हलंदमि। एतिरी शक्ति आहे मूं में? उहा शक्ति न आहे त परमात्मा खे यादि करे पंहिंजे अंदरि भरो। हाणे खां ई उहो परमात्मा खे जॾहिं असां ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि कंदा आहियूं न, तॾहिं असां में उहा शक्ति भरिजंदी आहे। ऐं उन शक्ति खे वेस्ट न करो। जेतिरो थी सघे सॼो ॾींहुं असांखे न फालतू सोचणो आहे, न ॻाल्हाइणो आहे, न कोई कर्म करिणो आहे। जेतिरो थी सघे असांखे सुठो सोचो, सुठो ॻाल्हायो, सुठो कर्म करो। इन सां असांजी शक्ति वधंदी आहे। ऐं अगरि असां पाठ पूजा बि करूं था, ज्ञान बि ॿुधूं था, लेकिन कंहिंजे लाइ सुठो नथा सोचूं, सुठो नथा ॻाल्हायूं, सुठो नथा कर्म करूं, त असांजी शक्ति ख़तमु थींदी वेंदी आहे। त इन करे जमा करो शक्ति, ऐं थोरो भॻवान सां पंहिंजो मन जोड़ो। थोरो समय हिन दुनिया खे भुलिजी करे, घर गृहस्थी खे भुलिजी करे 5 मिंट 10 मिंट पंहिंजे बुद्धियुक्त परमात्मा सां परम धाम में जोड़ंदो न, त तव्हांखे जीवन सुठी रीति जी सघंदो। छो जो माण्हू अॼुकल्ह इहे ई करे वेठा न, मुंहिंजो मां मुंहिंजो नाम वॾो थिए, मां अॻियां वधां। अचानक माण्हू ॾिसो चए थो मां बीमार पइजी वञे त हुनजो त हार्ट फेल थी वेंदो। अरे मूंखे मां एॾी वॾी, मां एॾो ईअं, मूंखे ईअं थी वियो। उहो त माण्हू वीचारो हिन में उहो त हार्ट फेल थी वेंदो कि मूंसां ईअं थी वियो। अरे तव्हां भॻवानु थोरी आहियो जो तव्हां सां न थींदो न। वॾे वॾे गुरु संत सन्यासियुनि खे बि बीमारी थिए बि, दुख अचे थो, त माण्हू थोरो बि पैसो कमाए थो, चए थो मां त वॾो आहियां, मूंखे कोई बीमारी थोरी थी सघंदी आहे, मूंखे कोई दुख थोरी थी सघंदो आहे, मुंहिंजो कॾहिं बुरो थोरी थी सघंदो आहे। ऐं उहो ई बुरो थी वियो त हुन में दुखी थी करे मरी वेंदो। अरे मूंसां एॾो बुरो थी वियो, मूंखे हीअ बीमारी थी वई।
अरे शाये जो अच्छा मीठी मीठी सिकी लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे संबंध संपर्क में संतुष्टता जी विशेषता द्वारा माला में पिरोइण वारा संतुष्ट मणि ठहूं। बाबा चवनि था संगम युग संतुष्टता जो युग आहे, जो स्वयं सां जंहिंजे बि संबंध संपर्क में तव्हां अचो था, हिकु त तव्हां ख़ुदि जे जीवन सां सदा संतुष्ट रहो, ॿियो जंहिंजे बि संबंध संपर्क में तव्हां अचो था उन्हनि सां बि संतुष्ट रहो। कोई कहिड़ो बि हुजे, भले घर जो सभु कमु तव्हां था करो, उहो नथो करे, छा थींदो आहे घर में कोई माण्हू सॼो ॾींहुं कमु कंदो आहे न, ॿी नुंहुं करे ई नथी ऐं तव्हां ई था करो, त मां जेकी नुंहुं कंदी आहे न उहो बि पंहिंजो सभु कुझु अगरि हुन सां संतुष्ट न आहे न ऐं सभिनि खे फैलाए थी वई कि मां सभु कुझु करां थी, हीअ त वेठी हूंदी आहे ईअं हूअं, त तव्हां बि कुझु बि नथा करो, तव्हांजो बि ज़ीरो अथव। उहो त करे ई नथी, उहो त ॾाढो ई सुठो आहे। तव्हां करो था ऐं तव्हां ॿियनि खे ॿुधाए पंहिंजो नाम करण लाइ ॿियनि जी बुराइयूं था करो, त तव्हांजो बि ज़ीरो थी वियो। कोई फ़ाइदो न आहे तव्हांजो कमु करण जो। कई बार माण्हू ॿियनि खे किराइण लाइ, हिकु त हुनखे कमु बि नथी करणु ॾे, जॾहिं कमु करणु अचे थी त हुन सां विड़े थी, हुनखे भॼाए थी छॾे, पोइ माण्हुनि खे चए थी ॾिसी कमु नथी करे। अहिड़े दिमाग़ वारा माण्हू बि हूंदा आहिनि जो सॼो ॾींहुं ईअं ई कमु कंदा रहंदा आहिनि, ख़ुदि जो नाम ऊचो करण लाइ ॿियनि खे किराईंदा रहंदा आहिनि। त अहिड़ी सेवा जी कोई फल थोरी प्राप्ति आहे। हाणे तव्हांखे बसि ख़ुशी मिलंदी, हा भई मां वॾी आहियां, मां सॼो कमु थी करां, उहो नथी करे, लेकिन अॻियां जे लाइ ज़ीरो आहे, कोई जमा नथो थिए। त बाबा चए थो हर सदा ख़ुदि सां बि संतुष्ट रहो, जंहिंसां बि तव्हां गॾु रहो था, जंहिंसां बि तव्हां मिलो था, उहो जहिड़ो बि आहे जहिड़ी बि आहे, कमु करे थी नथी करे, पढ़े थी नथी पढ़े, कुझु बि नथी करे, लेकिन हुनजी विशेषता कुझु त हूंदी, हुनजी विशेषता ॾिसी करे हुन सां संतुष्ट रहो, तॾहिं ई तव्हांखे सुठो तव्हांजो पुण्य जो खातो ठहींदो ऐं तॾहिं ई तव्हांजो परिवार बि ठहींदो। परिवार कीअं ठहींदो आहे? अॼुकल्ह तव्हांजे घर में 6 ॼणा अथव, 10 ॼणा अथव, 4 ॼणा अथव, घणा बि ॼणा अथव, अगरि तव्हां सभु हिक ॿिए जी विशेषता ॾिसी करे हिक ॿिए सां संतुष्ट रहंदव न, तॾहिं ई तव्हांजो परिवार सुख शांतिमय वारो थींदो। न त घर घर में खिटखिट रहंदी, ईअं थी करे, ईअं थी करे, ईअं मां हिन सां ईअं संतुष्ट आहियां, मां हिनखे, मूंखे हिन जो इहो न सुठो लॻंदो आहे, ईअं न। त परिवार ठहींदो कीअं आहे? जॾहिं असां हिक ॿिए सां संतुष्ट रहूं। स्लोगन आहे विघ्ननि जो कमु अचणु, विघ्ननि जो कमु अचणु, असांजो कमु आहे विघ्न विनाशक ठहिणु। विघ्न अर्थात परेशानियुनि जो कमु अचणु ऐं असांजो कमु आहे परमात्मा जी यादि सां, परमात्मा जी शक्ति सां हर ॻाल्हि खे पार करे वठूं। उहो कॾहिं करे सघंदासीं? जॾहिं असां में ज्ञान हूंदो, जॾहिं असां में धैर्यता हूंदी, जॾहिं असां में शक्ति ईंदी। उन जे लाइ हाणे खां ई अर्थ सहित ज्ञान ॿुधो, अर्थ सहित पाठ पढ़ो, तव्हांजे पाठ में बि हर ॻाल्हि जो उत्तर आहे। जेका इहे गुरु ग्रंथ साहिब जा वचन निकिरंदा आहिनि न, इन्हनि में बि ॾाढो उत्तर आहे। तव्हां रोज़ु हिन जो अर्थ कढी करे लिखंदव न, त तव्हांजी हर परिस्थिति में कोई बि ॻाल्हि ईंदी न, हुन जो अर्थ तव्हांजी बुद्धि में हूंदो, तव्हां कॾहिं बि हलचल में न ईंदो। लेकिन माण्हू वटि एतिरो टाइम ई न आहे, कलाक वेही करे पाठ करनि था, लेकिन तव्हां 5 मिंट हिकु लाइन पढ़ो, हुन जो अर्थ कढो बसि ऐं पंहिंजी बुद्धि में धारण करो, त तव्हांजे जीवन में जो बि परिस्थिति ॻाल्हि विघ्न ईंदा न, हुननि सभिनि जो उत्तर तव्हांजी बुद्धि में हूंदो, शक्ति हूंदी, तव्हां हुनखे पार करे वठंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।